दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदा। अॼु मुख़्तार सीधी जो सोनी कंपनी में हिकु ज़बरदस्त वॉल्यूम आहे ऐं मशहूरु वॉल्यूम 235 वॉल्यूम ऐं हीअ 2002 में रिलीज़ आहे। एल्बम जी ख़ासियत इहा आहे त एल्बम ही तमामु घणो मशहूरु आहे। हिन में जेके गीत आहिनि, शाइरी आहे, तमामु घणी मशहूरु आहे। ऐं हिन में जेको टाइटल सॉन्ग लिखियलु आहे सभ खां भलो त इहो आहे, चुपड़ी कयूं वतऊं था, दिलि जो आसूर दिलि में, कंहिंखे न कुझु चऊं था, दिलि जो आसूर दिलि में। ज़बरदस्त गीत आहे, एल्बम बि भलो आहे। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं था त हीअ माना वीडियो जेको ठाहियूं था इन जो मक़सदु ईअं आहे त हिन में अव्हांखे साल ॿुधायो वेंदो ऐं एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं एल्बम सुठो आहे, शाइरी केतिरी भली आहे, कहिड़ा मशहूरु गीत आहिनि, ठीकु आहे, इहो ई तव्हांखे ॿुधायो वेंदो। ऐं दोस्तनि जा कमेंट्स हूंदा त उहे बि शामिलु कया वेंदा। हलूं था, ॾिसूं था दोस्तनि जा आहिनि कमेंट्स त शामिलु कयूं। त कमेंट्स आहे हुबदार अली हुजण जी, उन लिखियो आहे त मुख़्तार सीधी धरती प्रोडक्शन। अच्छा, सही। हर कंहिंजो अंदाज़ो बिल्कुलु ठीकु आहे, पर असांजो जेको अंदाज़ो आहे त सचल प्रोडक्शन में त मुख़्तार सीधी खे घणी पधिराई ऐं मशहूरु बि घणो थियो। उन खां पोइ हिकु पुराणे एल्बम ते कमेंट्स आयल आहे। जब्बार बलोच साहब लिखियो आहे, उस्ताद मुख़्तार सीधी सॉन्ग्स रखो। अदा उहो सॉन्ग रखण वारो कमु न आहे। हेठां एहसन अब्बासी जी शाइरी आहे, मुंहिंजा ॿधल आहिनि। उन खां पोइ शहबान सोलंकी लिखियो आहे सुपर हिट एल्बम 31। उन खां पोइ वहीद भाउ जी कमेंट्स आहे, खोड़ सारियूं दिलूं, वॾी महिरबानी। रेड दिलि जो मतिलबु ईअं आहे त पसंदीदा शइ। उन खां पोइ वरी ॿियो कमेंट्स आहे, उन में लिखियलु आहे त वेरी नाइस पिक्चर ऐं दिलूं मोकिलियूं अथई, वॾियूं महिरबानियूं दोस्तनि भाइरनि जूं लख कुर्ब। हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे त हिन जा गीत कहिड़ा कहिड़ा। पहिरियों गीत जेको लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी, गीत जा बोल ज़बरदस्त आहिनि। कयां कोन हा तोसां प्यार। उन खां पोइ आजिज़ शौक़त जी शाइरी आहे, परावनि खे पाले पंहिंजो सुखु लुटियोसीं, परावा परावा असां छा खटियोसीं, मशहूरु गीत। उन खां पोइ अरबेलो चनण जी शाइरी, गीत जा बोल लिखिया अथई, यारनि जा यार हूं पर वफ़ादार हूं। ज़बरदस्त गीत आहे, हीअ बि मशहूरु गीत आहे। शाहनवाज़ शहर जी शाइरी आहे, मिठा बेवस आहियां। उन खां पोइ आहे कसीदो आहे, मुश्किल में त पुकार मौला अली अली। ज़बरदस्त ऐं मशहूरु कसीदो मुख़्तार सीधी जो। उन खां पोइ शाहनवाज़ साहब जी शाइरी आहे, गीत जा बोल लिखिया अथई, अचां कोन एॾे सिक थी सताए, अचां कोन एॾे ओ सिक थी सताए। उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी शाइरी, मिलिया सॼणनि जा सलाम पिरी पाण न आया। तमामु बहितरीनु ऐं मशहूरु गीत। आख़िरी मशहूरु, तमामु घणो मशहूरु, सभिनी खां भलो गीत, दिलि जो आसूर दिलि में, चुपड़ी कयूं वतऊं था, कंहिंखे न कुझु चऊं था, दिलि जो आसूर दिलि में। ज़बरदस्त 2002 जो एल्बम। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको आहे। दोस्तों अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।